मेहर में ज्यादती करे घुटा ॾेई क़तल कयल 17 सालनि जे साहिल गांगुर जे खून सां इंसाफ़ लाइ दुआ चौक खां घंटाघर चौक ताईं हथनि में प्ले कार्ड ऐं शहीद थियल साहिल गांगुर जूं तस्वीरूं खणी पुरअमन एहतिजाजी रैली कढी हुई। महबूब न्यूज़ जे रिपोर्टर जमील महेसर मूजिब क़तल थियल नौजवान साहिल गांगुर जे इंसाफ़ लाइ निकिरंदड़ पुरअमन एहतिजाजी रैली जी अॻुवाणी नाज़र चांडियो, हाशिम बुल्लो, मौलवी यासीन अशरफी, एडवोकेट फैसल वफ़ा भट्टी, एडवोकेट शेर अली चांडियो ऐं ॿियनि कई। रैली में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि यंग स्टूडेंट्स ऑफ वेहड़, यूनाइटेड यूथ अलायंस, मीलाद कमेटी, SUC, GSO, क़ौमी अवामी तहरीक ऐं ॿियनि तंज़ीमुनि जे अॻुवाननि शिरकत कई। उन मौक़े ते ज़ालिमो जवाब ॾियो, खून जो हिसाब ॾियो जा उबॾारींदड़ नारा हयां विया। अॻुवाननि एहतिजाजी रैली खे ख़िताब कंदे चयो त मेहर में क़त्लेआम रोज़ जो मामूल बणियल आहे। नौजवान शागिर्द साहिल गांगुर जो क़त्ल शऊर जो क़त्ल आहे। अॻुवाननि चयो त नाहिल इंसामिया क़त्ल थियल शागिर्द साहिल गांगुर जे वारसनि सां मुलाक़ात लाइ बि तयारु नाहे। फौरी तौर ते क़ातिलनि खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वई।